नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हाल तो मुल्क में एक ॾींहुं दौरान 1037 नवां केस साम्हूं अची विया आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 58 मरीज़ कोरोना वायरस सबबि फौत थी विया, जॾहिं त 1037 नवां केस साम्हूं अची विया आहिनि। कोरोना सबबि सभिनी खां वधीक सिंध में 32 ऐं पंजाब में 20 फौतगियूं थियूं आहिनि। KPK में 5 ऐं इस्लामाबाद में 2 मरीज़ कोरोना वेगे फौत थी विया। कोरोना सबबि गॾियल फौतुनि जो अंग 12,026 थी वियो आहे, जॾहिं त मुल्क में कोरोना वायरस जे केसनि जो अंग 5,55,511 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 32,149 टेस्ट कया विया। मुल्क में कोरोना जे फाल केसनि जो अंग 61,903 थी वियो आहे ऐं हिन मर्ज़ खे शिकस्त ॾींदड़नि जो अंग 5,11,502 थी वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।